दौलतपुर में एलपीजी गैस की कीमतुनि में हिकदम 100 रुपया वाध गरीब माण्हुनि जा अंज वधाए छॾिया आहिनि। दौलतपुर जे शहरनि मूजिब गुज़िरियल 4 महीननि खां गैस जी मुसलसल लोड शेडिंग बाद अवाम घरनि में एलपीजी गैस इस्तेमाल करे रही आहे, जेका महांगी करे अवाम ते ज़ुल्म कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ दौलतपुर मां धरती टीवी जो रिपोर्टर गुलाम रसूल रिंद वीडियो लिंक ते मौजूद आहे। जी गुलाम रसूल, आगाह कंदा। जियां त आउं इन वक्त दौलतपुर शहर के बाईपास ते मौजूद आया, जिथे ही एलपीजी जेका गैस है उन जे दुकान ते हिते जा जेके शहरी आहिनि ज़रूरतमंद जेके गैस इस्तेमाल कन था उहे सरापा एहतिजाज आहिनि। जॾहिं त मुसलसल 3-4 महीननि खां वठी जीअं सियारो शुरू थियो आहे त ही जेका घरेलू इस्तेमाल जी सुई गैस है उन जी मुसलसल बंदिश ऐं लोड शेडिंग जे करे अवाम तमाम सख्त परेशानियुनि के मुंहुं ॾेई रही आहे। सुई गैस जी लोड शेडिंग जे हुअण करे अवाम के त काठियूं ॿारे रहिया आहिनि, के वरी एलपीजी इस्तेमाल करे रहिया आहिनि। काठियूं जेके आहिनि उहे हिन वक्त 700 खां 800 रुपया मण ताईं पहुची चुकियूं आहिनि। एलपीजी जेका गैस है अॼु खां 5 ॾींहं अॻु में 220 रुपया किलो हुई, जेका हिन वक्त 4-5 ॾींहंनि में 300 ऐं 310 रुपया जेका किलो उहा विकिरो थी रही आहे। हितां जी अवाम जेका है उहा आम वाइपे जूं ॿियूं शयूं अटो, सब्जी, गेह, चांवर उन जे महांगे थियण जे करे ई सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रही आहे त मथां वरी ही एलपीजी गैस जी जेका महांगाई आहे या जेको काठियुनि जी महांगाई आहे उन अवाम जी जेका चेल आहे उहा भञी छॾी आहे। हिन अवाम जो चवणु आहे त घर में इस्तेमाल थींदड़ जेका एलपीजी गैस है या काठियूं आहिनि उन्हनि खे फिलफोर सस्तो कयो वञे, उन्हनि जा जाइज़ अघ मुक़ररु कया वञनि त जीअं घरेलू जेके सार्फिन आहिनि उहे पंहिंजो गुज़र सफ़र